अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां ज़ाहिद अली फ़हीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो Z80 ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीकु हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां, कुझु ॾींहं अॻु सोशल मीडिया ते ख़बरूं वायरल थी रहियूं हुयूं। मुमताज़ मौलाई सियासत में अची रहियो आहे। छा ही हक़ीक़त आहे या ही कूड़ियूं ख़बरूं आहिनि? दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक न कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, कॉमेंट कयो, उन सां गॾोगॾु मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मुमताज़ मौलाई हिकु तमामु सिंध जो बहितरीनु फ़नकार आहे। दोस्तों मुमताज़ मौलाई सुठे फ़नकार हुजण सां गॾोगॾु हिकु तमामु बहितरीनु शाइर बि आहे। दोस्तों कुझु ॾींहं अॻु सोशल मीडिया ते हुलायो वियो त मुमताज़ मौलाई सियासत में अची रहियो आहे ऐं ॻाइणु बंदि करे छॾियो आहे ऐं इहो बि चयो वियो हो त मुमताज़ मौलाई जो हाणे एल्बम कोन ईंदो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मुमताज़ मौलाई जा हिन ईद ते 2 एल्बम अची रहिया आहिनि। हिकु एल्बम SR प्रोडक्शन में अची रहियो आहे, ॿियो एल्बम गज़ल इंटरप्राइज़र में। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इहो छो आख़िर हुलायो वियो त मुमताज़ मौलाई फ़नकारी खे छॾे रहियो आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शहरयार ख़ान ऐं मुमताज़ मौलाई जी हिकु प्रोग्राम में मुलाक़ात थी। उहे फ़ोटू फेसबुक ते वायरल थिया ऐं हुलायो वियो त मुमताज़ मौलाई सियासत में अची रहियो आहे। दोस्तों उम्मीद कयां थो तव्हांखे ही वीडियो पसंदि आयो हूंदो। जे अगरि तव्हांखे ही वीडियो पसंदि आयो आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा, कॉमेंट कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा।